गंबट भरसा ॻोठ सदरदीन जागीराणी ऐं अबलाई जागीराणी बिरादरी में चोरी जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। जॾहिं त झेड़े में नंढनि सिरोटनि कुहाड़नि जो इस्तेमाल कयो वियो। बाद में फायरिंग करे ॻोठ सदरदीन जागीराणी धुर जे 5 ॼणनि गुलाम शबीर जागीराणी, मुश्ताक जागीराणी, अब्दुल फतेह जागीराणी, गुलाम हैदर जागीराणी ऐं जुनेद अहमद जागीराणी खे अबलाई जागीराणी धुर जे बाअसरनि गुलण जागीराणी, नईम जागीराणी, रशीद जागीराणी, इमरान जागीराणी, इम्तियाज जागीराणी, साहिब डिनो जागीराणी ऐं 4 नामालूम माण्हुनि शदीद ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे गंबट अस्पताल दाख़िल कयो वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं पुलिस को बि केस दाख़िल न कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।